मां ठेबाड़ा मां आयो आहियां। मुंहिंजो नालो आहे राजा। फिलाणे दा मां अरबावे छोकिरी माना प्यार परणो कयो आहे, शादी कई आहे नवाबशाह शहर मां। मां आहियां ठेबाड़ जो। मुंहिंजो नालो राजा आहे। असां माना हिन माण्हुनि मां ख़तरो आहे कोर्ट ते। असां इन लाइ आया आहियूं जो तहफ़ुज़ वठणु आया आहियूं। अरबाब मां, साजन मां, साहिद मां, राशियो मां, खान मां, गुलाम मुस्तफ़ा मां, अली हसन मां। असां इन्हनि मां ख़तरो आहे। सवाल आहे जो असां माना हिननि लाइ 2-3 ॾींहं माना 2-3 साल रिश्ते लाइ वियासीं। इन्हनि माना आसरा ॾींदा आया 2 साल खनि त माना न हा जी न वर्दी ॾिनियूं। पोइ वरी असां ॿिए चकर वियासीं न त पोइ माना हा करे वरी माना फिरी विया। तॾहिं माना असां हीउ क़दम खणियो आहे। क़दम हीउ खणियो आहे असां प्यार परणो कयो आहे। अॻु कुझु बि न आहे। मां प्यार परणो कयो आहे। असांजे नवाबशाह SP मां बि अपील खपे, हिन डामशवर वारे मां अपील खपे, आमरी वारे मां, लकी वारे माना असांखे तहफ़ुज़ खपे वञे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो ज़रीन आहे ऐं मां नवाबशाह शहर जी आहियां। गाज़ी खान हाउस ते स्टाफ ते मां रहंदड़ आहियां ऐं हीउ मुंहिंजो पुफाट आहे। हिन सां मूं पंहिंजो प्यार जो परणो कयो आहे। का ज़बरदस्ती उहा बि न आहे का। ऐं हिते हैदराबाद वारी कोर्ट बि आई, असां हिते अची निकाह कयो आहे। असांखे इहो ई आहे त असांखे धमकियूं था ॾियनि मारण जूं। पर चाचा आहिनि ज़ाहिदा, साजना ऐं अली हसन आहे। पंहिंजे चाचनि सभिनि मां असांखे माना ख़तरो आहे ऐं असांखे तौफ़ीक़ ॾिनी वञे। जी असांखे तहफ़ुज़ इहे ई खपे त माना